पाकिस्तान में ताज़िन बरसातुनि ने हिंदुस्तान जे पाणी जारियत बाद सिंध में इम्कानी बोर्ड जो खतरो पैदा थी वियो आहे। पाक फौज ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि पारां सिंध में इम्कानी बोर्ड जे खतरे खे नज़र में रखंदे एहतियाती उपाउ वरिता विया आहिनि। इम्कानी बोर्ड खे नज़र में रखंदे पाक फौज जा जवान ज़रूरी सामान सां गॾु वधीक खतरे वारे इलाइक़नि में मुक़रर थियल आहिनि। पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान रेंजर्स सिंध जा जवान इम्कानी बोर्ड जे खतरे वारे इलाइक़नि में सिविल इंतजामिया जी मदद करण में मसरूफ़ आहिनि। पाक रेंजर्स हिफ़ाज़ती बंदनि जी मरमत लाइ मौजूद अमले खे सिक्योरिटी फराहम करे रही आहे। बंदनि ते रेंजर्स जी मोबाइल गश्त खे वधाए पिप्स पिण क़ाइम कई वियो आहिनि। पाक रेंजर्स कच्छ मां निकिरंदड़ माण्हुनि खे मदद पिण फराहम करे रही आहे। पाक रेंजर्स सिंध पारां सिविल इंतजामिया जे सहकार सां मुफ़्त तिबी कैंपूं पिण क़ाइम कयूं वियूं आहिनि, जिथे इलाइक़े वासियुनि खे मुफ़्त तिबी सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। इलाइक़े वासियुनि पाक फौज ऐं पाकिस्तान रेंजर्स सिंध जे उन कोशिशनि खे साराहींदे चयो आहे त सिविल इंतजामिया सां गॾिजी रेंजर्स बि मुतासिरनि जी तमामु घणी मदद करे रही आहे।